गरीब माण्हू जो अचे तो एॾो सिड़जी करे जैकाबाद सिविल हॉस्पिटल में उहो काॾे वञे, उहो त हिते मोलाई तड़पी करे मरी वेंदो। कोई एक्सीडेंट थे तो धक लगे तो कोई अचे तो हिते उन्हीं के सुई जे लाइ बि न आहे, उहा सुई भी उन्हीं को वठणी पए थी मेडिकल को। जी मां हिन वक्त डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल जैकाबाद में मौजूद हाँ, जिते रोज़ाना समय मरीज़ इलाज लाइ अचनि था। अॼु असीं जाइज़ो वठंदासीं त हिते आवाम खे कहिड़ियूं तिबी सहूलियतूं मिली रहियूं आहिनि, दवाऊं इलाज वक़्त ते मिली रहियो आहे या न, जॾहिं त सिविल अस्पताल इंतज़ामिया ऐं मरीज़नि सां बि ॻाल्हाईंदासीं। सरकारी दवायूं इहे आहिनि त हिते माना के मिसाल आहे ॿाहिरों प्राइवेट 1000 रुपए जी वठंदा, हिते माना हिकु ॿ गोरियूं रही करे मरीज़नि खे रवानो था करे छॾनि। ॿिए कंहिं शइ जो सुलभ न आहे हिते सिविल हॉस्पिटल में। सिविल खे खाई ईअं कयो त हाणे तव्हां सिविल ते विज़िट कंदव ना मरीज़नि जे लाइ कंहिं शइ जी सहूलियत आहे, ना थधो पाणी आहे, हिनजो बि थधे पाणी जी मशीन लॻल आहे, उनजा बि पैसा खाई था वञनि। मरीज़नि जी ना मानी ॾियनि था ना ॿियो का शइ, माना कंहिं शइ जो बि सहूलियत न आहे। ख़ाली नाले जो हाणे बचियो आहे त भाउ जैकाबाद में सिविल हॉस्पिटल आहे, बाक़ी नालो ॿुधो नालो वॾो दे वीरान, माना हिते सीन उहो आहे सिविल हॉस्पिटल में। गरीब माण्हू जो अचे तो एॾो सिड़जी करे जैकाबाद सिविल हॉस्पिटल में उहो काॾे वञे, उहो त हिते मोलाई तड़पी करे मरी वेंदो। ॿियो छा थींदो? ॿियो त ना उन वटि मोलाई वटि कंहिं वटि पैसो आहे, ना अहिड़ो हैसियत बि अथसि जो किथे ॿाहिरि वञी प्राइवेट इलाज कराए। भी सहूलियत न आहे, छा जी सहूलियत आहे? कोई एक्सीडेंट थे तो धक लगे तो कोई अचे तो हिते उन्हीं के सुई जे लाइ बि न आहे, उहा सुई भी उन्हीं को वठणी पए थी मेडिकल को। छा सहूलियत आहे हिते? कुझु बि सहूलियत न आहे, पट्टी जी बि सहूलियत न आहे हिकिड़ी। हे त एॾी वॾी अस्पताल आहे, का पट्टी जी बि सहूलियत न आहे। सिविल अस्पताल आहे, हालांकि इन्हनि खे हुजणु खपे। कोई धक लगे तो कंहिंखे छा, उहा बि पट्टी बि चवनि था ॿाहिरियों वठी अचो। छा जी अस्पताल आहे? सिविल अस्पताल आहे। OPD जो टाइम आहे, कोई डॉक्टर नज़र ई नथो अचे, अलाए किथे आहिनि डॉक्टर। मरीज़ परेशान वेठा आहिनि, काफ़ी ॿाहिरि रेफर कराया था वञनि। जेको मरीज़ अचे तो कोई लाड़काणे वञे तो, कोई सखर वञे तो, कोई काॾे ॿाहिरि रेफर कराया वञनि था। हिते कोई बि अहिड़ो न आहे निज़ाम। असल ॻाल्हि हे आहे त बजट त आहे, पर दवायूं मख़सूस पिनाडाल वग़ैरह इहे हल्कियूं हिते मिलनि थियूं। बाक़ी जेके तक़रीबन दवायूं लिखी ॾियनि था पिया डॉक्टर, पर सिविल अस्पताल जो तव्हां गुज़िरियल इहे 20-25 सालनि खां कमु सफ़ा लही वियो आहे। न त असां वटि बलोचिस्तान खां सिबी ताईं खां माण्हू हिते ईंदा, सॼे हिन खे कवर कंदी। पर हिन वक़्तु ॾिसो था पोज़ीशन इहा आहे, 2-3 डॉक्टर मख़सूस वेठा आहिनि, ॿिया डॉक्टर अचनि नथा ड्यूटी ते, वीज़ा ते आहिनि के कीअं आहिनि। और दवायूं ॾिसो था, मेडिकल स्टोर जेके खुलिया पिया आहिनि उन्हनि खे लिखी ॾियनि था। मजबूरी टेस्टां बि छा सूरत हाल आहे? एमरजेंसी इहा हिकिड़ी ई आहे वाहिद, हुन जिम्स में बि न आहे। एमरजेंसी में बि तक़रीबन उहो वीचारा ॿाहिरों वठी था अचनि पिया, कपा बि ॿाहिरों वठी था अचनि, सुयूं बि ॿाहिरों वठी था अचनि। मतिलबु पोइ सिस्टम न आहे, पोइ हाणे अलाह हलाए थो बसि। न दवाऊं स्टोर ते लिखी ॾिनई, ग़रीब माण्हू हाणे काॾो माण्हू पर्चो वापसि कयोसीं, चए भाई स्टोर खां वठी अचो। हाँ न, ॿाहिरि लिखी ॾिनई न, ॿाहिरियों हाणे ग़रीब माण्हू काॾो आया आहिनि, चई हिते बिना मुफ़्त दवा मिले थी, ओॾो रक्शे जो किरायो भाड़ो करे आया 2-3 हज़ार रुपया, वरी हिते चवनि था त भाउ वञी हाणे स्टोर मां दवा वठो। हाणे ग़रीब माण्हू साॻी दवा वापसि पर्चो ॾेई आयो, वापसि दवा जेका ओॾो वठी आया, वरी उहा खणी वेंदा ते ॻोठु। हाणे तव्हां वापसि वञो था बिना दवा जे? बाक़ी छा कयूं, 4-5 हज़ार रुपयो किरायो रक्शे जो भरे आयासीं। मुतालबो इहो आहे त दवा असांखे मिले न, असांजो हक़ु आहे न। बिना मुख़्तार सरकारी जो मतिलबु छा आहे? ईअं त पोइ हाणे डॉक्टर 500 रुपया फीस वठे थो, उते दवा ॾेखारे असां पोइ प्राइवेट करायूं, उहो एतिरी ताक़त हुजे या पोइ 500 रुपया असां वटि न आहिनि छा डॉक्टर जा? जी सिविल अस्पताल में मौजूदु मरीज़नि ऐं संदन वारसनि जो चवणु हो त खेनि सिविल अस्पताल में घुर्बल सहूलियतूं फराहम नथियूं कयूं वञनि, जॾहिं त डॉक्टरनि पारां अक्सर दवाऊं बि ॿाहिरि प्राइवेट मेडिकलनि तां ख़रीद करण लाइ लिखी ॾिनियूं थियूं वञनि। हिननि मुतालबो कयो सिविल अस्पताल में मुफ़्त दवायूं ऐं बहितर तबी सहूलियत जी फराहमी खे यकीन बणायो वञे त जीअं ग़रीब मरीज़नि खे तकलीफ़ुनि खे मुंहुं न ॾियणो पए।